वालेकुम सलाम। जैसे ही हाई ब्लड प्रेशर में फर्ज करो हिकिड़ो माण्हू जेको आहे उनजो ब्लड प्रेशर चढ़ी वियो 250 ते पहुतो वञी त पोइ उनजो छा इलाज जेको आहे छा कजे जीअं नॉर्मल थी वञे? मूंखे पंजाब जो हिकिड़ो बुज़ुर्ग शख़्स हुयो। अच्छा। सफ़ाई दाढ़ी सां तमामु पोड़ो हुयो ऐं जो अलाह जो बुज़ुर्ग शख़्स हुयो उन ॿुधायो त हे जेको पूरे हथ में आहे हा उन हर मर्ज़ जो इलाज आहे। अच्छा। पूरे हथ में हिनमें जोड़नि में आबगदन में पर हिकिड़ो जेको आहे ख़ासि नुस्ख़ो उन अहिड़ो ॿुधायो जेको असां पाण आज़मायो। अच्छा। ऐं उन में बिल्कुलु फ़ाइदो आहे। रुपया जा 18 आना 100% उन में फ़ाइदो थी वेंदो आहे। अच्छा, उनमें माना ब्लड प्रेशर नॉर्मल थी वञे थो। मां पाण ब्लड प्रेशर जो मरीज़ आहियां। 250 ते पहुतो हो। अच्छा। उन खां बाद में मां बेहोश थी वियुमि। छोकिरा मूंखे सखर अस्पताल में खणी विया हिरा में। पोइ मूंखे इलाज वारा कया ठीक ठाक थी वियुमि 5-8 ॾींहं खां बाद में। अच्छा। उन खां बाद में असांखे नुस्ख़ो इहो मिलियो। उहो नुस्ख़ो छा आहे चाचा थोरो ॿुधायो? जेको हे जेको चीच जी भर सां आहे आंगुर। हा। चीच जी भर सां आंगुर। हा। उहो मथियों हिसो जेको आहे अच्छा। हे मथियों हिसो। हा हा बिल्कुलु। इन खे मथे करे पोइ ही माठिणो ही। अच्छा। 5 मिंट इन खे। अच्छा। 5 मिंट हिन हथ खे खॿे खे। अच्छा। सॼे खे खॿे खे ॿिन्ही खे 5-5 मिंट। अच्छा। हे 5-5 मिंट जेतिरो ई हाई ब्लड प्रेशर हुजे बिल्कुलु पंहिंजो नॉर्मल थी वेंदो ऐं सिहत याब। माशाअल्लाह दोस्तो तव्हां ॿुधो मुंहिंजो आज़मायल आहे। मुंहिंजो ब्लड प्रेशर कंहिं महिल हाई थी वेंदो आहे छो जो हिते दर्द पवंदो आहे। अब मथे खे चकर ईंदा आहिनि ईअं सम्झंदो आहे ब्लड प्रेशर वधी वियो। अच्छा। मां टेस्ट जी मशीन बि पई आहे डॉक्टरनि वटि जेका हूंदी आहे। हा। अब उहा बि पई आहे पोइ चेक कंदो आहे ऐं उन खां बाद में वरी हे जेके 5 मिंट आंगर ॿई माटींदो आहियां। 5 मिंट पोइ चेक कंदो आहियां बिल्कुलु नॉर्मल थी वेंदो। माशाअल्लाह दोस्तो चाचा साईं जी ॻाल्हि ॿुधी त हाई ब्लड प्रेशर जेकॾहिं ब्लड प्रेशर चढ़ी थो वञे त बिना दवा जे तव्हां सिर्फ़ु जेकी चीच आहे उनजे भर वारी जेकी आंगूर आहे उनजो जेको मथियों सेक्शन आहे उन खे थोरो माटींदा ॿिन्ही हथनि खे 5-5 मिंट त इनशाअल्लाह उहो 5 मिंटनि खां बाद चेक कंदव त ब्लड प्रेशर बिल्कुलु तव्हांजो नॉर्मल थी वेंदो। ऐं इन में जेको आहे केतिरनि ई माण्हुनि जी जान बची वेंदी छो त जॾहिं ब्लड प्रेशर चढ़े थो त उन सां फालिज थियण जो ख़तरो हूंदो आहे इहो यादि रखो। पोइ उन महिल फौरी तौर ते तव्हां फस्ट एड जे तौर ते चाचे साईं जो इहो ॾिनल नुस्ख़ो जेको आहे उहो आज़मायो इस्तेमालु कयो। इनशाअल्लाह उन टाइम ब्लड प्रेशर 5 मिंटनि में नॉर्मल थी वेंदो। ऐं हिकु सवाब जे ख़ातिर वधि में वधि खे शेयर कयो त जीअं जेके ब्लड प्रेशर जा वीचारा मरीज़ आहिनि दोस्त भाइर भेनरूं जेके बि आहिनि उन्हनि सभिनि खे जेको आहे फ़ाइदो थी सघे फी सबीलिल्लाह। दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखंदा।